नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे शिकारपुर में ख़बर ॾींदा हलूं त लखी गुलाम शाह जमियत उलमा इस्लाम तालका लखी शाह जे अॻुवाणनि मौलाना गुलामुल्लाह, मौलाना ताज मोहम्मद मेहर, हफ़ीज़ रफ़ीक अहमद शर, अब्दुल क़ुद्दूस ऐं ॿियनि पंहिंजी जारी कयल मुश्तरिक बयान में चयो आहे त ज़िले शिकारपुर में कुझु वक़्त खां अॻु अमन अमान जी सूरत हाल खे अमन दुश्मन क़ुवतनि ख़राब करणु चाहिनि था, जंहिं करे अगवा फुरनि जूं वारदातूं आमन। ताज़ो ई कुझु ॾींहं पहिरीं जमियत उलमा इस्लाम तालका लखी जे रहनुमा हाजी रोशन दीन भुट्टो जो पुटु ज़ोएब भुट्टो खे बि अगवा कयो वियो आहे। जमियत उलमा इस्लाम तालका लखी जे अॻुवाणनि SSP शिकारपुर खां मुतालबो कयो आहे त पंहिंजी पेशा वराना सलाहियतूं बिरोहीकार आणे अमनो अमान जी सूरत हाल खे बहितर खां बहितर कंदे मुगवी ज़ोएब जी बाज़ियाबी सूदो ज़िले शिकारपुर जे अमन अमान खे ख़राब करण वारे क़ुवतनि खे बि अवाम आॾो बेनकाब कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।